من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم. محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه. बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तों, सिलसिलेवार मज़मून शान सहाबा जे बारे में अवां जे आॾो पेश कंदो रहियो आहियां। अॼोके जुमे ते बि इन्ही सिलसिले में अवां जी ख़िदमत गिरामी में मूं आयत करीमा तिलावत कई आहे। हलंदड़ मज़मून खे जारी रखंदे कुझु गुज़ारिशूं तव्हां जी ख़िदमत में पेश करणियूं आहिनि। दुआ कजो अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू शाल पंहिंजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तव्हां असां सभिनी खे ख़ुदा ताला उन ते शल अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आयत करीमा जी माना अव्हां खे मां बार बार ॿुधाई आहे, वरी बि बरकत ख़ातिर ॿुधो। अल्लाह ताला फ़रमाए थो मुहम्मदुर रसूलुल्लाह, हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे। वल्लज़ीन माहू, ऐं उहे जेके महबूब करीम सां गॾु हन, अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम, अल्लाह जो क़ुरान फरमाए थो उहे काफ़रनि ते ॾाढा सख़्त हन पर पंहिंजा पाण में खीर खंड रहनि। तराहुम रुकअन सुजदन, ऐं ॾिसण वारा तूं महबूब करीम जे सोहबतनि खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में रहण वारनि खे जॾहिं बि ॾिसंदे त तोखे नज़र ईंदा रुकूअ में ऐं सजदे में। यबतगून फदलम मिन अल्लाह व रिदवाना, पर मता को चवण वारो ईअं चवे त जेके सदाई पिया था नमाज़ पढ़नि, सजदा रुकू इबादत, मता यार माण्हुनि खे ॾेखारे जे लाइ कनि था। रब थो चए त न, इहा शाहिदी मां थो ॾियां। यबतगून फदलम मिन अल्लाह व रिदवाना, मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जी इबादत ख़ुदा जे रज़ा जे लाइ हूंदी आहे। अल्लाह जे क़ुरान खां वधीक ॿी का बि शाहिदी नाहे।
सरवरे कायनात अलैहिस्सलात वस्सलाम जे सहाबा किराम जो मकाम ऐं मर्तबो अवां जेकॾहिं गौर कंदो त अलहम्द शरीफ़ खां वठी करे वन्नास ताईं 30 सिपारा हुजूर करीम जे सहाबनि जे शान में आहिनि। जाथे नबी जो बयान आहे उते नबी करीम जे वफ़ादारनि जो बयान आहे। जाथे नबी करीम जो बयान आहे उते नबी पाक सां सोहबत करण वारनि जो बयान आहे। जंहिं जाइ ते नबी करीम जी सिफ़त साराह आहे उन जाइ ते हुजूर करीम सां वफ़ादारी करण वारनि जो बयान आहे। जंहिं जाइ ते नबी करीम जो बयान आहे उते उन सां गॾोगॾु मुस्तफ़ा जे मथां सिर घर बच्चा ॿार कुर्बान करण वारनि जो बयान आहे। अवां पूरे क़ुरान मजीद ते गौर कंदो अवां खे हर जगह ते ख़ुदा जे हबीब जे ज़ात जे ज़िक्र सां गॾु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामनि जो ज़िक्र गॾु नज़र ईंदो। इहो ई सबबु आहे जो क़ुरान त क़ुरान आहे, अल्लाह जो कलाम आहे, पर जंहिंजा सोहबती हुया मूंसां न जेकॾहिं को दोस्ती रखंदो यारी रखंदो 2 ॾींहं 4 ॾींहं 6 ॾींहं साल 8 महीना आख़िर 5 साल हुन जी सचाई हुन जी कूड़ हुजण हुन जी बेवफ़ाई मुंहिंजे आॾो ज़ाहिर त 2 ॾींहंनि में थियणु खपे, पर न त भला हरू भरू जेकॾहिं अहिड़ो को सादो हूंदो त 6 महीने भला साल खां पोइ आख़िर हलंदे हलंदे भला पिछाड़ी 5 साल खां पोइ त पतो पवंदो त हमराह केतिरे पाणी में आहे। सचो आहे कूड़ो आहे वफ़ादार आहे ठॻ आहे मूंखे पंहिंजे यार जी ख़बर पइजी वेंदी। ऐं उहो नबी जंहिंखे काइनात जे ज़र्रे ज़र्रे जो अल्लाह इल्मु ॾिनो आहे उन नबी खे पंहिंजे ग़ुलामनि जी ख़बर कान हुई। पर भला जेकॾहिं चओ खणी हिकिड़े मिंट लाइ त नबी खे वीचारे खे ख़बर कान पई, माज़ अल्लाह मां नथो चवां, नबी खे ख़बर कान पई, पर भला अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जेको महबूब जो तरफ़दार आहे क़ुरान जा 30 सिपारा मथो लाहेसि थो, उहो अल्लाह त ॾस जे सहा फलाणे में हीअ ख़ामी थी, फलाणो अहिड़ो थी, फलाणे खां बचजां, फलाणे सां राज़ जी ॻाल्हि न कजां, फलाणो तो वटि रुगो जासूसी लाइ ईंदो आहे, भला तोसां तो ताईं तोसां ठीकु आहे, तोखां पोइ फिरी वेंदी, तुंहिंजनि बचनि खे तकलीफ़ ॾींदी, ख़्यालु कजां। आख़िर अल्लाह एतिरो त चवे सा, पर अल्लाह ताला फरमायो अल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाहि बिअमवालिहिम व अनफुसिहिम। खुदा ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, ऐ मुंहिंजा प्यारा नबी उहे शख्स जन तो महबूब पाक जे मथां ईमान आंदो, तोसां गॾिजी हिजरत कयऊं, तोसां गॾिजी अल्लाह जे राह में माल ख़र्च कयऊं, पंहिंजूं जानियूं कुर्बान कयऊं। मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे अज़ली अबदी क़दीम क़ुरान पाक में क़यामत ताईं लिखी थो छॾियां, रदियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु। ऐ मुंहिंजा प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहे तुंहिंजे मथां ईमान आणण वारा तुंहिंजा वफ़ादार सहाबी सगोरा जन हिजरतूं कयूं, माल कुर्बान कया, बच्चा कुर्बान कया, सिर कुर्बान कया, वतन कुर्बान कया, बिरादरियूं संग अज़ीज़ क़रीब ताल्लुक टोड़े छॾिया। असां त सोचींदा आहियूं साईं कंहिंसां छिनऊं, केतिरनि खां छिनऊं। साईं मौली साहब तव्हां त चओ था, पर हाणे से काॾे वञूं, न्याणियूं सियाणियूं बच्चा ॿार खानदान केरु छॾे, पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे हबीब जे परवान हर शइ कुर्बान करे छॾी। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, पुट आहे त पुट सां भाई काट आहे, पीउ आहे त पीउ सां भाई काट आहे, माइट रहूं त ख़ानदान सां भाई काट आहे। और रुगो चवंदा हा हिकु न रुसे हो तो घोरी बाझ ॿियनि जी। जहान कावड़जी वञे त भली कावड़जी वञे, अज़ीज़ करीब मिट माइट रुसी वञनि त रुसी वञनि, पर असां चऊं था त जंहिं नबी ते कलमो भरियो त शल उहो न रुसे। जंहिं नबीअ जी दामन में चिंबड़ी पिया हूं उन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे मथां ईमान आंदो आहे, उहो राज़ी हुजे। बच्चा छा कंदा, इहे त मिट्टी में पूरे वेंदा, लताड़ींदा, बच्चा त कफन बि ॾींदा अलाए कोन, बच्चा त सुभाणे ख़त्मो बि ॾियारींदा अलाए कोन, बच्चा जुमाणो बि कंदा अलाए कोन, टीजो बि कंदा अलाए कोन, 12 महीने वारी टके जी मानी बि कंदा अलाए कोन, पर उन सोणे खे छो छॾऊं जो हुज़ूर करीम जी ज़ात फरमाइनि था मिट माइट तोखे पूरे मोटंदा,
अञा जुतीअ जा खड़का पियो ॿुधंदे त माइट मोटिया कारे कलर जे हवाले कयो वञनि था। हुज़ूर फरमाइनि था सभ खां अव्वल मलाइकनि खां अॻु में बि क़ब्र में मां मुहम्मद ईंदो आहियां। अल्लाह या रसूल अल्लाह, हक़ चारे इहा हक़ीक़त अथव। मलाइक जॾहिं पुछाणो कंदा मर रब्बुक, रब कहिड़ो थी, वमन नबीयुक, नबी कहिड़ो थी, वमा दीनुक, दीन कहिड़े ते हुए, चवंदो रब अल्लाह आहे, नबी मुंहिंजो मुहम्मद करीम आहे, दीन मुंहिंजो इस्लाम आहे। हाणे त पास थी वियो, पर न, मुंहिंजा प्यारा 3 साल खां पोइ अञा हिकिड़ो अहम सुवाल रहियो पियो आहे। मलाइक सगोरा आंगुर जो इशारो करे चवंदा मा कुंत तकूलो फी हक़ हाज़र रजुल, साम्हूं सुहिणी सूरत वारो जवान बीठो थी इन ॾे निहार त इन जे बारे में तूं दुनिया में कहिड़ो अक़ीदो रखंदो हुए। छा चवंदे हुए दुनिया में, इन जे लाइ छा चवंदो हुए? चवंदो त चवंदो हुउसि मां जहिड़ो आहे, चवंदो हुउसि त भित जे पुठियां जी ख़बर कान्हेसि, चवंदो हुउसि त मरी मिटी थी वियो, चवंदो हुउसि त सभु को पंहिंजा अमल पाण छॾाईंदा, छा कंदो नबी? चवंदो हुउसि त अलाह ताला जे नबी खे त का ख़बर कान हुई, क़ुर आयो 40 साल खां पोइ पतो पियुसि। मां ईअं चवंदो हुउसि अबा पोइ कमु ठहंदुई। ऐं मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, जेकॾहिं तुंहिंजो अक़ीदो इहो नाहे, बल्कि तुंहिंजो इहो अक़ीदो आहे त अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ मुंहिंजो त इहो ई अक़ीदो आहे जेको अल्लाह जे क़ुर फरमायो आहे क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुम व किताबुम मुबीन। ओ मलाइको पुछो था हिन जे लाइ छा चवंदो हुए? मां त यार उहो ई चवंदो हुउसि जेको अल्लाह जो क़ुर चवंदो हो। त अल्लाह जे ज़ात बाबरकात वटां असांजे किताब आयो आहे, ॿियो नूर आयो आहे। किताब मां मुराद क़ुर आहे, नूर मां मुराद मुहम्मद अरबी जी ज़ात आहे। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा मलाइक चवंदा महबूब जे इल्म जे लाइ छा चवंदो हुए? मां अर्ज़ु कंदुसि त असां अर्ज़ु कंदासीं, तव्हां अर्ज़ु कंदव त असां त ईअं चवंदासीं अल्लमक मा लम तकुन तअलम व कान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। ऐं मुंहिंजा मौला तो पंहिंजे क़ुर पाक में पंहिंजे नबी लाइ फरमायो आहे त अल्लमक मा लम तकुन तालम, जंहिं जंहिं शइ जो पहिरीं तो वटि इल्म कोन हो। ऐं मुंहिंजा महबूब मां रब करीम तो मुस्तफ़ा खे सभु कुझु पढ़ाए छॾियो आहे, रुगो पढ़ायो कोन्हे। वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत, मुंहिंजा हबीब हिकिड़ो माण्हू पाण पढ़ंदो आहे पर ॿिए खे पढ़ाए कोन सघंदो आहे, पाण पढ़ियल हूंदो आहे पर ॿिए खे सम्झाए कोन सघंदो आहे, पाण वटि इल्मु हूंदो आहे पर पंहिंजो इल्मु ॿिए खे ॾेई कोन सघंदो आहे। पर मुंहिंजे महबूब खे अल्लाह उहो इल्म ता फरमायो जो क़ुर थो फरमाए वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत। मुंहिंजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ो त पढ़ी आयो आहे जो जहान खे क़यामत ताईं मुस्तफ़ा जो इल्मु नफ़ो पियो ॾींदो, हुज़ूर जो इल्मु जहान खे पियो पढ़ाईंदो। जंहिं वक़्तु बि जहिड़ो बि कानून खणी खोल, खून हुजे, क़त्ल हुजे, ज़िना हुजे, शादी हुजे, निकाह हुजे, वापार हुजे, तिजारत हुजे, सफ़र हुजे, पाड़ो हुजे, जहिड़ो बि मसइलो तोखे खपे खणी खोल त रसूलुल्लाह जी रहनुमाई गॾु ई गॾु आहे। हर विख ते, हर घड़ीअ में, हर कदम ते अल्लाह जे हबीब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी रहनुमाई कई आहे। हाणे अहिड़े नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात खे असहाबी छो छॾींदा? 1400 साल खां यार पोइ आयो आहे, 5 वक़्त बि निमाज़ पढ़ंदो आहे अलाए कोन, कंहिं कंहिं जुमे ते ईंदो आहे अलाए कॾहिं कज़ा बि कंदो आहे। पंहिंजे ईमान खां तूं पुछी ॾिसो त तूं नबी जी दामन छॾण लाइ तयारु आहे? पोइ जन रूबरू सरकार खे ॾिठो पिए, पंहिंजे अखियुनि सां हबीब जो दीदार कयो पिए ऐं महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे पाक ज़ुबान मां जो कुझु ॿुधऊं पिए उहो ॿुधल न हो बल्कि ॾिठल हो। हिकिड़ी लड़ाई जो वाक़ियो हदीसुनि में ईंदो आहे, सहाबनि जो ग़रीबी हाल आहे। महबूब करीम अलैहिस्सलाम खे 1500 सहाबनि जे लाइ 1.5 महीने जे मुफ़ासिले ते जंग ते विया, तबूक जी लड़ाई ते 1500 सहाबी 1.5 महीने जो पंधु
ऐं सामान छा आहे? हिकिड़ी बोरी छुहारनि जी, हिकिड़ी छुहारनि जी हिकिड़ी बोरी। मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो 1500 ॼणा हो, हिकिड़ी हिकिड़ी तव्हांखे जेकॾहिं खार कजां त 1500 खारकूं वेंदियूं, ॿ ॾींदोसांव त 3000 हलियूं वेंदियूं। ए बोरी त दॿ बि कान झलींदी। तंहिंजे करे हाणे ॻाल्हि ॿुधो, 8 पहर हिकिड़ी खार कढींदोसांव। आया छाजे लाइ हन? वेहण, सिर हुजण, कुसण आया हन, मरण आया हन, जान वठाइण आया हन। माण्हू पराए कब्ज़े ते बि वेहंदो आहे, सिगरेट न पीअंदो आहे त बि चवंदो आहे भाउ गोल्डी फटी आहे, ॻोठ बि पीए कंग। ऐं हिते वरी हमरा पराए टोपी माल ते टोपी न ॾाड़ ते गोल्डी खपे बाबा। बाबा बोतल पीअंदो आहे न त हाज़मो थिए ई कोन थो। अदा जेकॾहिं चए त घर में बाबा दाल कान खावां, साग हिते से ॿकर खावां, पराए कब्ज़े ते वेठो आहे बाबा। मिलंदो आहे बा या न? मिलंदो आहे, दुनिया में मिले थो पियो। ओ मुंहिंजा मिठड़ा भाव दीन, अल्लाह जे दीन जे सरबुलंदी जे लाइ, दीन खे बुलंद करण जे लाइ, अल्लाह अल्लाह जे रसूल जे नाले खे बुलंद करण जे लाइ सिर वढाइण आया हन। हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था 8 पहर हिकिड़ी खार कढींदोसांव। सहाबा जे अखियुनि मां पाणी वही वञे थो, चवनि था या रसूल अल्लाह अव्हां त असांखे चओ था 8 पहर, पर जे 8 पहरनि खां अञा बि देरि सां जो त बि तव्हांजो दीदार काफ़ी आहे। अवां रुगो दीदार कराए जो, असांखे खारक जी बि ज़रूरत कान्हे का, बुख ॾुख ते बि लड़ंदासीं। साहबी सगोरे खे हिसे में 2-3 खजूं मिलियूं आहिनि। हदीस में ईंदो आहे झोली में कोई खार कां तस, हिकिड़ो हथ हीअं झोली में आहे, ॿिए हथ सां हीअं खाईंदो थो अचे, तलवार हीअं कच्छ में आहे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो बीही चई क़िबला हाणे मुंहिंजो वारो आहे, दुआ कर त वञा। सरकार फरमास वञ, तोखे दुआ आहे। अर्ज़ कई भला क़िबला ख़बर ॾे, हे जेके खजूं झोली में पयूं आहिनि इहे खावां या इहे देर करे पोइ वञा या छॾियां? एतिरो ॿुधायो त क़यामत में जन्नत में खजी हिन खां भली मिलंदी, अलाए अहिड़ी मिलंदी। हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था ओ मुंहिंजा प्यारा सहाबी, हे दुनिया जी खजी त का शइ कान्हे का, जन्नत में अल्लाह पाक जा अहिड़ा इनाम आहिनि जो न को तुंहिंजे कननि ॿुधा, न को अखियुनि ॾिठा, न को तुंहिंजे दिमाग़ में आया। हिन खां वधीक तोखे नेमत मिलंदी। हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि, हुन जे हथ में हीअ झोली आहे। हबीब जॾहिं इहे लफ़्ज़ चया हीअं खणी झोली छॾियईं, उहे हेठि हारजियूं, वात वारी कढी उछले छॾियईं, वञी ख़ुदा जे राह में काहे लड़ंदे 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 काफ़ी काफ़र मारे पिछाड़ी पाण बि शहीद थी वियो। पर अञा सिर वढियो अथसि, जान खे धक लॻा हल, जान ज़ख़्मी आहे, आख़िरी पसाह आहिनि, आख़िरी पसाह जेरड़ो आहे, अञा सम्झो था न साईं, बचण जी उमेद कान्हे, आख़िरी पसाह आहिनि। हिकिड़ो सहाबी डोड़ी वञी खणेसि थो, हुनखे जंहिंमहिल खयईं तंहिंमहिल चई ऐन मुहम्मदुर रसूलुल्लाह, ओ अदा मूंखे खयो थी अची, मूंखे एतिरो ॿुधाए त मुंहिंजो हबीब परे आया वेझो आहे, जे तो वेझो वेठा आहिनि, जे महिरबानी कर इज़राईल अलैहिस्सलाम मथां अची बीठो आहे, साह कढण वारो आहे, मुंहिंजो साह परवाज़ थी वेंदो, जेसीं ताईं रूह परवाज़ थिए न खां अॻे अॻे मूंखे मुहम्मद करीम जी दरबार में वठी हल। उन सहाबी खे कुल्हो ॾेई अधु वढल खे ज़ख़्मी थियल खे कुल्हे ते खणी वीचारे हबीब जे जंहिंमहिल आॾो आंदो आहे, मुस्तफ़ा जे आॾो सुम्हारियईं, हबीब पंहिंजे रहमत वारा नेण खणी पंहिंजे सहाबी ॾे निहारियो। जंहिंमहिल सहाबी ॾे मुस्तफ़ा पंहिंजा नेण खया तंहिंमहिल सहाबी बि पंहिंजूं निमाणियूं अखियूं खणी अर्ज़ कई क़िबला हिकिड़ी तमन्ना रहिजी वई आहे, सुभान अल्लाह, हिकिड़ी तमन्ना रहिजी वई आहे। पाण फरमाइनि था अञा कहिड़ी तमन्ना अथई, हाणे त जन्नत में वञे थो, रूह परवाज़ थींदी, जन्नत तुंहिंजे लाइ खुली पई आहे, तूं शहीद आं, गाज़ी बि आं, शहीद बि आं, अञा छा खपई? चए क़िबला हिकिड़ी तमन्ना आहे, जेकॾहिं चओ त अर्ज़ु कयां। पाण फरमाइनि था चओ, चए अर्ज़ु कई क़िबला पंहिंजा कदम ओर ते कयो त मां चुमी ॾियां, पंहिंजा पेर मुबारक ओर ते कयो त मां तव्हांजे पेरनि ते चुमी ॾियां। रहमत लिल आलमीन बि पंहिंजे आशिकनि जा अंगल मञींदो आहे। हबीब करीम पंहिंजा कदम अॻिते वधाया हन, हदीस पाक जा लफ़्ज़ हन, जंहिंमहिल सहाबी सगोरे जे कदम हबीब वेझा कया हन, हो ज़ख़्मी पंहिंजा चपड़ा खणी हबीब जे कदमनि ते रखी चवे थो फुज़्तु बिरब्बिल काबते, मूंखे काबे वारे रब जो कसम आहे त अॼु मां कामयाब आहियां।
फुज़्तु बिरब्बिल काबा, जेको काबे जो रब आ, उन काबे वारे रब जो कसम आ त अॼु मां कामयाब आहियां। कीअं कामयाब आहियां? जो मुंहिंजो रूह मुस्तफ़ा जे कदमनि में कुर्बान पियो थिए। अदा सच ॿुधाए, पंहिंजे ईमान खां पुछ, ये वफ़ादार हा या बेवफ़ा हा? अहिड़ो वफ़ादार दुनिया में थींदो ई कोन। मां चवंदो आहियां दोस्तनि खे त मुंहिंजे महबूब करीम जे मथां महबूबियत ख़तम आहे, हुज़ूर खां पोइ वधीक महबूब कोन्हे। पर वरी इहा बि ॻाल्हि ॿुधजां त वरी महबूब करीम जे असहाबनि ते वरी इश्क़ ऐं मुहबत ऐं वफ़ादारी ख़तम आहे। इन खां वधीक दुनिया में को वफ़ादार कोन थींदो, को आशिक़ न थींदो। मुंहिंजा सुहिणा सहाबा जो शान त वॾो आहे, पर अॼु तोखे ॿुधायां थो महबूब जे पहिरें ग़ुलाम सिद्दीक़ अकबर जो शान। छो त हिन महीने जे 22 तारीख़ जेको हले थो जमादी उसानी, इन जी 22 तारीख़ सिद्दीक़ अकबर जी वफ़ात आहे। त उन मुनासिबत सां सहाबनि में उहो बि शामिल आहे। उन जूं बि ॻाल्हियूं बुत तुंहिंजो ईमान ताज़ो थिए। दुरूद मुंहिंजे आका ते बुलंद आवाज़ पढ़ंदा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। अबू बकर जो नालो अबू बकर कोन्हे, अबू बकर हुन जो कुनियो आहे। कुनियो जे कंहिंजो को लक़ब हुजे, कंहिंजी का निशानी हुजे। हबीबन करीमन जे प्यारे ग़ुलाम अबू बकर जो नालो हो अब्दुल्लाह। छा सो नालो? अब्दुल्लाह। महबूब पाक अलैहिस्सलाम जे ख़ानदान में 5 पीढ़ीअ में महबूब जो ॾाॾो ऐं अबू बकर जो ॾाॾो साॻियो आहे। जे मिसाल तौर हिकिड़े ॾाॾे जी औलाद थींदी आहे, पोइ हिकिड़े शाख हेॾे हली वई, ॿी शाख मथे जो आणींदा त गॾु थींदा वञी। त हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो 5 पीढ़ी में ॾाॾो मुबारक ऐं सैयदना सिद्दीक़ अकबर जो ॾाॾो हिकिड़ो हो। महबूब करीम अलैहिस्सलाम जे गोया ख़ानदान मंझां हिकिड़ी ब्रांच हुई। संदसि वालिद जो नालो उस्मान आ, अबू कुहाफा उस्मान संदसि पीउ जो नालो आ। हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जंहिं वक़्त में ॼावा जवान थिया, अञा 4-5 साल जी उमिरि जो आ। मुंहिंजा प्यारा दोस्त, तव्हांखे ख़बर आहे, ॿुधो अथव आलमनि खां त मके जे पूरे इलाइक़े जे अंदरि बुत परस्ती जाम हूंदी हुई। माण्हू हथ जा बुत ठाहींदा हुआ, बुतनि जी पूॼा कंदा हुआ, हता कि काबतुल्लाह जे अंदरि बि बुत रखिया हूंदा हुआ। त मुंहिंजा अदा जेको हज़रत अबू बकर जो वालिद आहे, उहो बि पंहिंजे ख़ानदान वारे तरीक़े तौर ते बुत परस्ती जो आदी हो, बुत परस्ती कंदो हो। मुंहिंजा भाउ पीउ चवंदो आहे त जेको कमु मां कयां मुंहिंजो पुटु बि इहो करे। हिकिड़े ॾिहाड़े हज़रत अबू बकर जे वालिद पंहिंजे पुट खे बांह खां झलियो आहे, हल त हलऊं जाथे मां इबादत कंदो हां, अबू बकर तूं बि हली इबादत कर। अब हल। 4 साल जो ॿारु, 5 साल जो ॿारु पीउ खां इनकार थोरो कंदो। काथे आया? बुत खाने में। बुत खानो बि कहिड़ो? जेको मके जे शहर में, जंहिंजो अॼुकल्ह नालो बैतुल्लाह शरीफ आहे। मुशरिकनि काफ़रनि हुनखे बुतखानो बनाए छॾियो। अल्लाह ताला चाहियो हुनखे ख़ुदा वरी आबाद फरमायो, पाक बनाई। सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे ग़ुलाम खे जंहिं महिल वालिद सां वठी आयो आहे, अची अंदरि जो लंघनि त सॼो मुल्क भरियो पियो आहे। मता सम्झो त को हिकिड़ो बुत हो न, 4 कुंडूं जाॾे निहार त बुत ई बुत, के नंढा के वॾा, के पितल जा, के ट्रामे जा, के काठ जा, के ठिकर जा, के चांदीअ जा। हिकिड़ो हुन में सोन जो बि ठहियलु, मुख़्तलिफ़ क़िस्म जा। पीउ पंहिंजे पुट खे थो चवे, हाज़ा शम्मुल इलाह फस्जुद लहा। ओ अबू बकर, ही जेको अलाह हुआ सो असां सभिनी में वॾे खां वॾो असांजो अलाह हुआ। मां बि इन खे सजदो थो कयां, तोखे बि चवां थो सजदो कर, सिखो आइंदा सजदा कजां। 5 साल उमिरि आहे, गौर कजां। पीउ जंहिं महिल इहे लफ़्ज़ चया त ही असांजो वॾो अलाह हुआ, हिन खे सजदो कर, त मतलब पीउ ॾे निहारे चई, बाबा मूंखे थोरी इजाज़त ॾे त मां हिन तो वारे अलाह सां ॻाल्हायां। छा कयां? ॻाल्हायां। पीउ त हको बको थियो, छा थो चवे? हुनखे ख़बर ई त ॻाल्हाईंदो त कोन्हे, वणंदी कान नई। पीउ खे इहे लफ़्ज़ चई बुत खे चवणु लॻो, अना मरीदुन
आना जाइन आना उरियानुन, मां बीमार आहियां, मूंखे बुख लगी आ, मांखे तक कपड़न जी जरूरत आ, मेहरबानी कर मुंहिंजी बीमारी भी दूर कर जेकॾहिं तूं अलाह हुआ, मानी भी खाराए जेकॾहिं तूं अलाह हुआ, कपड़ा भी पाराए जेकॾहिं तूं अलाह हुआ। इहे त कम अलाह पाक जी ज़ात बाबरकात कंदो आ। मुंहिंजा दादा जमल अबू बकर बुत सां इहे लफ़्ज़ ॻाल्हाया त महिल पीउ थो चवे चरियो थियो आहे, चाहे त ॿुधे बि कोन थो, ॾिसे बि कोन थो, ॻाल्हाए बि कोन थो, इन्हनि कमनि करण जी हिन में ताक़त बि कान्हे का। अबू बकर पंहिंजे पीउ ॾे निहारे थो चए बाबा पोइ हैफ़ा तव्हांजे हाल ते जेके बेकार हंतनि खे पूजा कयो था, हक़ीक़त में इबादत उन जी कबी आहे जेको सॼे जहान जो चरखो हलाईंदो आहे। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार चे बाबा ईअं हे ॻाल्हाए कोन थो, चे न, चे पोइ हिन जी इबादत कान कबी, हिन जो ॿियो इलाज कबो। चे छा कंदेसि? बसि पीउ जो चवणु छा कंदे, जुती पेर मां लाहे ठका जो खणी बूथ में बुत खे हयईं त बुत वञी फाको करे किरियो, किरण सां हुन जा नक बक कन चिबा थी विया, भॼी पिया। पीउ खे पोइ ख़बर पई जंहिं महिल बुत धड़ाम करे वञी किरियो आहे, ॿार खे ॿांह खां वठी करे ॿाहिरि गीह आयो त बी बणा तोखे ठाहियां, मस्जिद में चंबो कोन हणबो आहे, ॿाहिरि थो तोखे कुटियां, हुन बि चयो त मंदर में कोन थो मारियां, ॿाहिरि थो वठी हलाए, ॿाहिरि छिके दिल में सोचई हिन खे हिते मार कोन थो ॾियां, संदसि माउ जे आॾो वञी माउ खे बि ॻाल्हि ॿुधायांसि ऐं माणस खे बि चवां हिन जा अफ़ाल ॾिस। ज़ाल सां अची हवालो कयईं त हे अबू बकर जा कम ॾिस, हणी हुनखे धक्को किराए विधो अथई, बेइज़ती कई अथई, वरी बेवकूफ़नि वारियूं ॻाल्हियूं पियो करे, हाणे छा बि त हिनखे सज़ा थो तुंहिंजे आॾो ॾियां, अहिड़ी सज़ा थो ॾियांसि जो वरी अहिड़ी हरकत न कंदो। माउ थी चवे जीजल, अम्मा थी चवे ओ अबू कुहाफ़ा उस्मान, अबू बकर तुंहिंजे चवण ते बुतनि खे सजदो कोन कंदो। हाणे त 4-5 साल ॼमार अथसि, पर जंहिं वक़्त में मुंहिंजे पेट में हुयो मां पंहिंजे मके जे औरतुनि सां बुत परस्तीअ जे लाइ पाड़े वारनि जी सलाह सां ख़ुदि बुतनि जे आॾो वई हुयसि, मायूं ॿियूं बि सजदा पियूं कनि, मां बेरादो कयो त सजदो कयां त हिकिड़े बुत मूं आवाज़ आयो, या अमत अल्लाह बित्तहक़ीक़ इन फी बतनक अबी बकर सिद्दीक़, ओ अल्लाह जी बानड़ी मां बुत आहियां पर ॻाल्हाईंदो कोन आहियां, मूंखे अलाह ॻाल्हाए थो त मुंहिंजे आॾो न झुकजां, तो इन जे करे तोखे झलियां थो त तुंहिंजे पेट में मुस्तफ़ा जो रफ़ीक सिद्दीक आहे, जेको नबी जो रफ़ीक आहे, जेको हबीब करीम सां सफ़र में गॾु, हज़र में गॾु, मुस्तफ़ा पाक जे ज़ात बाबरकात सां गार में गॾु त मज़ार में बि गॾु, हबीब खां किथे बि जुदा कोन रहण वारो आहे। ओ भाई तूं हिनखे माउ हिन जी आहे, तूं त सजदो न कर ऐं तुंहिंजे पेट मुबारक में अल्लाह जे हबीब जो ग़ुलाम अहिड़ो सिद्दीक़ अकबर आयो आहे जो अल्लाह तबारक व तआला इन जे ज़रिए सां, इन जे ताक़त सां, इन जे मदद सां, इन जे ताईद सां हबीब करीम जी ज़ात बाबरकात दीन जी तबलीग खे वधाईंदा। अव्वल हबीब जे मथा कलमे भरण वारो हुयो, तुंहिंजो बच्चो थी जेको बुत परस्ती जी पाड़ पटींदो तुंहिंजे पेट में आ, तूं बि सजदो न कर, ख़ुदा ताला तोखे इन खां बचाए छॾींदो। माई सगोरी मुड़स खे चयो हाणे ॻाल्हि ॿुध, मतां अबू बकर जे वार खे बि हथु लाथो थी, हे त 5 सालनि जो आहे, पाण छो सजदो कंदो, मां त माउ हुई सांस मुंहिंजे पेट में हूंदे मूंखे ई बचायो हुयईं, मां ई सजदो न कयो हुयो, तंहिंजे करे जेको माउ अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात उनखे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामी में अज़ल में लिखी छॾियो हो। जॾहिं इब्तिदा में अल्लाह ताला जहान पे जोड़ियो ऐं अल्लाह पाक मनसूबो पे ठाहियो, अल्लाह ताला सिट पे सिटरी, ख़ुदा ताला काइनात जो नक्शो पे जोड़ियो त अल्लाह चाहियो त अव्वल मुहम्मद पैदा थींदो, जंहिंजे सदके जहान पैदा थींदो, त उन ॾींहुं किरोड़े अरबे साल अॻे अल्लाह लिखी छॾियो हो त अव्वल मुस्तफ़ा ते कलमो बि सिद्दीक़ भरींदो, जंहिंजे लाइ ख़ुदा लिखी छॾे अदा उनखे ॻायूं या न, पोइ जेको न मञे त पाण ॼाणे छा कंदासींसि। अबू जेल हिकिड़ो हो छा, उतबो हो, वलीद हो, शेबो हो, मुगीरो हो, केई हुया जेके इस्लाम जा दुश्मन हुआ, पर मुंहिंजा प्यारा दोस्त जेकॾहिं उन्हनि जो ॿिजो हली सघे थो त हले भली, असांजो हुन सां वास्तो कोन्हे, असां रुॻो पंहिंजे ईमान खे ताज़ो कंदा आहियूं ऐं शुक्र कंदा आहियूं त ख़ुदा तबारक व तआला असां ई तव्हांखे उहो अक़ीदो नसीब कयो आहे जेको मुंहिंजे हबीब जे सिरात मुस्तक़ीम वारो तरीक़ो आहे। दुरूद पढ़ त अबू बकर जे ईमान जी बि ॻाल्हि ॿुधायां।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा मिठड़ा भा सोने सिद्दीक अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु जे लाइ पाण नबी पाक फरमायो आहे, हुज़ूर ख़ुदि फरमायो त मां जंहिंजे आॾो बि तबलीग जो पैगाम रखियो त बाबा मां नबी आहियां, अल्लाह जो किताब मूं ते लथो आहे, आख़िरी नबी आहियां ऐं तव्हां मूं ते कलमो भरींदव, अल्लाह खे मञींदव, क़ुर खे मञींदव त छोटकारो लहंदव, जे न त ॿियो रस्तो कोन अथव। महबूब पाण थो फरमाए त जंहिंखे बि मूं दावत ॾिनी त उन जवाब ॾिनो साईं तरसो सोचां, अबे सां सलाह करे अचां, वञा थो अबे खां पुछी अचां, भाउ खां पुछी अचां, नई ॻाल्हि था कयो, ॿ टे ॾींहं तरसो मां बि सोचां, टके जी दांगी वठबी आहे त वॼाए वठबी आहे। हे त ईमान मज़हब जो मसइलो आहे, तव्हांजी ॻाल्हि सची आहे, सोचां मां ॿ ॾींहं तरसो। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जंहिंखे बि दावत मिली इहो जवाब मिलियो, पर सिद्दीक वाहिद शख्स आहे, मां इस्लाम जी दावत पेश कई, फौरन चई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुझे हबीब शाहिदी ॾिनी त बिना ही लो हुज्जत जे, बिना कंहिं एतराज़ जे, बिना कंहिं इंतज़ार जे अबू बकर अकेलो शख्स हो जंहिं जल्दी जल्दी मुंहिंजे मथां ईमान आंदो। विच वारनि पुछो, महबूब त ॻाल्हि कई न अदा, वरी विच वारनि पुछो अबू बकर छो भला, तो सभिनि खां अव्वल बिना सोच जे, बिना फिक्र जे ईमान आंदो, को सबब आहे? पर को तो सबब हूंदो न, कहिड़े सबब जे करे तो जल्दी जल्दी बस हुज़ूर होॾो हुज़ूर से चयो आहे हाणे कलमो भरियो थी, सबब त ॿुधाए। अबू बकर सिद्दीक़ फरमाए थो हा सबब आहे। सबब कहिड़ो आहे? जे तो सबब इहो आहे जो जग खे ख़बर पो पई आहे 40 सालनि खां पोइ त नबी करीम अल्लाह जो नबी आहे, मांखे अॻे ई ख़बर हुई, अहिड़े टाइम ते ख़बर हुई जो मुंहिंजी उमिरि उन वक़्त में 8 साल हुई। सलाह शरीफ़ पढ़ो त ॻाल्हि पूरी कयां। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जे ग़ुलाम खे चऊं ॾे ख़बर, तोखे कीअं ख़बर पई? जे ख़बर हीअं पई त मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि हुई 10.5 साल। घणा साल? मुंहिंजी उमिरि हुई 8 साल, हुज़ूर खां 2.5 साल नंढड़ो आहे। महबूब हुन खां ज़ाहिरी उमिरि में 2.5 साल वॾा आहिनि। हबीबन जी उमिरि 10.5 साल, मुंहिंजी उमिरि 8 साल। हिकिड़े ॾिहाड़े मके जा माण्हू हमेशा हमेशा सियारे उन्हारे सफ़र कंदा हुआ, जंहिंजो क़ुर में ज़िक्र आहे ईलाफ़ क़ुरैशिन ईलाफ़िहिम रिहलत अश्शिताए वस्सैफ़। गर्मी सर्दीअ में काफ़िला वञी काहे वापार कंदा हुआ। हिकिड़े ॾिहाड़े जी ॻाल्हि आहे, मके जा माण्हू शाम जे मुल्क ॾे काफ़िलो तयारु करे वञनि था पिया। सवनि जे तादाद में उठ आहिनि, सवनि जे तादाद में घोड़ा आहिनि, सवनि जे तादाद में कुरैशी सगोरा आहिनि। उठनि ते पंहिंजो माल खणी ॿिए मुल्क ॾे विकिण वञनि था, वरी उतां ॿियो माल वठी खणी ईंदा हुआ। जंहिंमहिल रवाना थियण लॻा तंहिंमहिल नबी पाक जो चाचो हज़रत अलीअ जो बाबो, जंहिंजो नालो हो अबी तालिब साईं, हज़रत नबी पाक जी ख़िदमत कंदो हो। हुज़ूर खे तो चए सोहणा मुहम्मद करीम, मां महीने जे लाइ वञा थो, महीने खां पोइ मोटी ईंदुसि। घर अकेलो आहे, अली नंढड़ो आहे, अञा अली ॼाओ ई कोन्हे। नंढड़ो त छा, पर ॼावल ई कोन्हे। तंहिंजे करे अकेलो घर कोन छॾिबो, तूं हिते रहो। महीने खन खां पोइ मां हिन काफ़िले सां काफ़िले जो वापार करे मोटी थो अचां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मुंहिंजा चाचा, तोखां सवा मां धार रही नथो सघां। मूं पंहिंजो बाबो बि कोन ॾिठो। मां अमड़ जे पेट में 5 महीननि जो यतीम थियुसि, मुंहिंजो बाबो गुज़ारे वियो। मुंहिंजे ॼमण खां बाद में मुंहिंजी 3-4 सालनि जी उमिरि आहे, अम्मा बि गुज़ारे वई आहे। मां पंहिंजे बाबे जी शफ़क़त ॾिठी कान। तो मुंहिंजी ख़िदमत कई आहे, तो मूंखे पालियो आहे, मां तुंहिंजे घर में रहियो आहियां। तंहिंजे करे महीने जी जुदाई मूंखां बर्दाश्त कान थींदी, मूंखे बि पाण सां काफ़िले में वठी हल।
अबा सफ़र आ, ॾुख आ, तकलीफ़ आ, गर्मी सर्दी, पाणी मिलंदो मानी कान मिलंदी, उञ तकलीफ़ूं, सफ़र ॾुखी शइ आ। अॼुकल्ह वारो एयर कंडीशन वारो सफ़र कोन्हे, उठनि जो सफ़र हो। चई साईं न मां हलंदुसि। चाचे चयो त न न वठी हलंदुसि। जंहिंमहिल चाचे न कई त मुस्तफ़ा खे अखियुनि मां लुड़क वही पिया। जल लुड़क वढ़ा त महिल शफ़ीक ऐं महिरबान चाचे चयो मुहम्मद मिठा, तुंहिंजे अखियुनि जा ॻोढ़ा मुंहिंजे दिलि खे चीरे था छॾनि। मां बर्दाश्त नथो कयां, महिरबानी करे रो न, मां तोखे पाण सां वठी थो वञां। काफ़िलो रवानो थियो, हलंदा विया, वेला कंदा विया, सफ़र कंदा विया। सफ़र कंदे 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 हिकिड़ो मुल्क आयो आहे शाम जे मुल्क में, जंहिंजो नालो आहे बुसरा। छा आहे नालो साईं? बसरो न, बुसरा। बुसरा जे ॻोठ जे भर में जंहिंमहिल विया तंहिंमहिल बुसरा जे ॻोठ जे ॿाहिरां हिकिड़ा घाटा वण हा। काफ़िलनि वारा उते रहंदा हुआ, वणनि जे हेठां आराम कंदा हुआ। थधो मिठो पाणी खूह जो हूंदो हो। मुंहिंजा दा उन वणनि जे साम्हूं हिकिड़ो ईसाइन जो वॾो पादरी, उन बुहैरा राहिब खे अचानक इत्तिफ़ाक़ सां ईअं घुमंदे घुमंदे ॿाहिरि दग ते अची बीठो। इन पंहिंजे ख़्याल सां पंहिंजे तबियत खे बहलाइण जे लाइ हुनजो को इरादो कोन हो। जीअं माण्हू चवंदो आहे ॿाहिरां थोरो सैर करे अचां, उहो बुहैरा राहिब जीअं जो ॿाहिरां अची बीठो आहे त ॿाहिरां बीहण खां बाद में हुनजी काफ़िले जे मथां नज़र पइजी वई। कहिड़ो काफ़िलो? कुरैशन वारो। बिजली वई, तव्हांजी बि बिजली वई छा? ॻाल्हायो। कहिड़ो काफ़िलो? कुरैशन वारो। ओ जंहिं काफ़िले में साईं गॾु आहे। मुंहिंजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात उन काफ़िले में हल। बुहैरा राहिब जेको हो सो जहिड़ो तहिड़ो कोन हो, ईसाई ज़रूर हुयो, पर उन ज़माने में अञा नबी करीम नबूअत जो ऐलान जो कोन कयो आहे त ईसाइन जा आलिम बि हक़ ते हा। छो त उहे बि नबी जे पुठियों हुआ न साईं, उहे बि कंहिंजे पुठियों हुआ? नबी जे पुठियों हुआ त हक़ ते हा। पोइ जॾहिं नबूअत जो ऐलान नबी करीम कयो पोइ त पोइ हुन जो दीन थियो ख़तम, पर अॻु में त हुया न साईं। उहो जेको बुहैरा हो सो वॾो अखियुनि वारो हो, नज़र वारो हो। काफ़िले ॾे ॾिठई बीही रहियो, हैरत में अची वियो। छा ॾिठई? तौरेत जो हाफ़िज़ा, इंजील जो हाफ़िज़ा, ज़बूर जो हाफ़िज़ा, आसमानी किताबनि जो ॼाणू आहे। जी काफ़िले ते जंहिंमहिल नज़र पई त हैरत में अची वियो। ॾिठई छा? मां न ॾिठो, तो न ॾिठो, ॿिए न ॾिठो, पर अखियुनि वारे ॾिठो त काफ़िले जे अॻियां बि मलाइक हनि, पोयां बि मलाइक हनि, साॼे बि मलाइक हनि, खाॿे बि मलाइक हनि, मथां बि मलाइक हनि। सभई चवनि पिया सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद। सभई चओ सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद। अखियुनि वारे खे जंहिंमहिल ख़बर पई आहे मलाइकनि जी फ़ौज खे ॾिठई अॻियां पिया दुरूद जूं लोलियूं लॻियूं पयूं आहिनि, दिलि में सम्झी वियो त न काफ़िले में को जवान आहे। सम्झी वियो न साईं। अॻिते वधियो, अॻिते जो वधियो त सभु को माण्हू तकड़ कंदो आहे त जाइ न वालारजे। जमायत घणी हूंदी आहे न, सभु को चवंदो आहे अॻिते भॼा, मां वेहा यार जाइ छोड़ी आहे। त वण छोड़ा हा, गर्मी घणी हुई, अरब सगोरा डोड़ंदा डोड़ंदा सभु को पियो वालारे जाइ त छांव घाटी में मां वेहा। पर उन बुहैरा ॾिठो त सभिनी खां पोयां हिकिड़ो 12 सालनि 10 सालनि जो नौजवान हसीनो जमील छोकिरो आहे। आराम सां, वकार सां, सुकून सां अचे थो, न को डोड़ थो पाए, न को भॼे थो। अरब समूरा वणनि जे हेठां जाइ वालारे विया, का बि छांव बाक़ी कान रही आहे। उहो सभिनि खां पोइ आख़िर में ईंदे ईंदे उस में वेठो, हुनजो उस में वेहण सभिनी वणनि जी छांव उन जे मथां थी वञे। चई हाओ वेली हाओ। हिनखे अलामतूं निशानियूं सुझंदियूं हुयूं, नबीअ जा निशान सुझंदा हुआ। छो त अॻियनि किताबनि में लिखियलु हो त आख़िरी नबी ईंदो, हिन वण हेठां वेहंदो, हिन वण हेठां पाणी पीअंदो, आराम कंदो, सफ़र कंदो, अॻिते वण हुनजे मथां छाऊं कंदा। चई जेको पढ़ियो हुउमि सो ॾिठो अथमि। पर असीं हाणे हे जो 500 माण्हू वेठा हो, तंहिं मां माण्हू चूंडे कीअं कढां? का त अटकल कया न, कीअं माण्हू चूंडे कढां? अॻिते वधी काफ़िले वारे खे चया अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। अदा भली भले आया हो। मरहबा, कुरैशी आहियो? हा साईं। मके जा आहियो? हा साईं। बाबा हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु आहे, साईं हुकुम कर, अॼु सभिनी खे मुंहिंजी दावत आहे। कुरैशन चयो असां हिन दग सां हिकु दफ़ो थोरो आया आहियूं,
कई दफ़ा आया हूं, कई दफ़ा वया हूं, कॾहिं तो पाणीअ जे वटे जी सलाह कान कई आहे। अॼु राज खे मानी थो कराए, ॻाल्हि कहिड़ी आहे? अरब बि सियाणा आहे न साईं, दिलि में रखियईं ॻाल्हि त का ॻाल्हि कान्हे का। अॼु मिड़ई ख़्यालु थी पियो त बैतुल्लाह जा पाड़ेसरी आहियो, काबतुल्लाह जा मुजावर आहियो, मके जे शहर जा रहाकू आहियो, भले शहर जा हो। दिलि थी चवे त तव्हांजी दावत कयां। हाणे हुननि बि ज़िद कोन कयो, छो त हुननि जे लाइ बि वॾी ॻाल्हि हुई। हिन पंहिंजे इलाइक़े जो को वॾो रईस दावत करे त इंशा अल्लाह ताला 10 खे दावत जे बजाय 20 हलिया वेंदासीं। रेस घुरायो आहे न साईं, रेस घुरायो से तुंहिंजे सॾ ते हाज़िर थिया त मुजादा हुननि जे लाइ बि वॾी ॻाल्हि हुई। वॾो माण्हू हो, रुगो असां जहिड़ो को मुला मौलवी त कोन हो, पीर हो, पीर सां गॾु वॾो आलिम हो, आलिम सां गॾु उन सॼे इलाइक़े जो सम्झो हाकिम हो। उन जो दावत कई, चईं असां अचूं था। चई बाबा तकड़ न कयो, वेहो मानी ठारायां, मुंहिंजो नौकर सॾण ईंदो, पोइ अचिजो। वयो वञण सां वञी मुजादा बकर कुहायईं, कुकड़ कुहायईं, तरह तरह ताम ठारायईं। बोरचन खे चईं त अॼु ताईं मुंहिंजे बोरची खाने में अहिड़ो भलो ताम न ठहियो आहे, उन खां वधाए अॼु ताम भला ठाहियो, भला बिस्तरा विछायो, भला बिस्तरा विछाइजी आहे, ताम तयारु थी आहे। जंहिंमहिल मुंहिंजा प्यारा दोस्त मानी तयारु थी त माण्हू मोकिली अचो। जंहिंमहिल सभु थी रवाना थिया, हुज़ूर वेही रहिया, पंहिंजे चाचे खे चऊं चाचा मूंखे बुख नाहे, उठनि जी हिफ़ाज़त, माल जी हिफ़ाज़त मां कयां थो, तव्हां वञी खाई मोटी अचो। मुंहिंजा दोस्त चाचे चयो त हल अब्बा। चई बाबा ज़रूरत कान्हे, बुख कान्हे, कीअं हलां? चयूं भला ठहियो, हिते बि माण्हू खपे उठनि जी संभाल करे। सभु मुंहिंजा दा रवाना थिया। हबीब वेही रहियो, महबूब मुर्के पियो, चवे पियो दिलि में ॾिसांव त मानी मिलेव थी। वञो वञो टुकुर मिलेव थो। हाँ साईं, जनी कान मुयास से कांधी कोन थिया। हबीबन फरमा वञो। उते वया, बुहैरा छा कयो, अटकल कयईं। वॾो महल आहे, अंदरि कालीन गिल्म गालीचा विछा, तूल विहाणा लॻा पिया आहिनि, बकमल जा बिस्तरा आहिनि। सभु दरवाज़ा बंदि करे हिकिड़ो दरवाज़ो खोले उन ते कुर्सी रखी पाण वेही रहियो। हिकिड़ो हिकिड़ो कंदो, हथु ॾींदो, अंदरि मोकिलींदो हुयो। छो? सुञाणा। आवाज़ सम्झो था न साईं? ये राज लंघे वञे त कहिड़ी ख़बर पए? माण्हू लंघंदा विया, ॾिसंदो हुयो, चिताईंदो हुयो। तव्हां त टोटल माण्हू हलिया विया, अंदरि वञी वेठा। बुहैरा राहिब चयो हाय हाय, जंहिंजे लाइ ताम ठाहियुमि सो त आयो ई कोन, जंहिंजे लाइ खफ़ो कयुमि सो त आयो कोन, जंहिंजे लाइ हेॾी खफ़ो महिनत थी आहे सो त पहुतो कोन। वरी पुछे थो ॾियो ख़बर सभई आया हो? हा सभई आया हो। को रहियो त कोन्हे? न न को बि कोन रहियो आहे। हिकिड़ो छोकिरो आहे, उठनि जे लाइ छॾे आया हूं, माल जी हिफ़ाज़त लाइ। उहो चवे बि थो त बुख बि कान्हे। बुहैरा दिलि में चयो त तव्हां था चओ छोकिरो आहे, पर छोकिरो कोन्हे, अल्लाह जो हबीब। दिलि में चई त तव्हांजो ताम, तव्हांजी दावत, तव्हांजी मानी, तव्हांजी इज़त मके जे करे कान्हे, काबे जे करे कान्हे, तव्हांजी इज़त मुहम्मद करीम जे सदके। अल्लाह अकबर। यार दोस्तो अदीदो, बुहैरा थो चवे ॻाल्हि ॿुधो, नंढड़ो आहे भली भला न खाईंदो न, मतां यार मांखे अफ़सोस रहिजी वञे त मुंहिंजे दावत ते हिकिड़ो न आयो, इहो अफ़सोस थींदो आहे। अदा ॻोठ सॼे खे खाराए, हिकिड़ो घर न खाए त ॾुख थींदो न, पर उहो अॻे हाणे कोन्हे। तव्हां बि पुराणियूं ॻाल्हियूं कयो, भत खा, ॿाड़े वा भत थो खाराए, मां भेणा तूं फलाणो गाह जी भरी कान्हे, हे कमु कोन कई, नथो खाए त न खा, हल। अॻे ईअं न हूंदो हो, पटका मेड़ न्याणियूं वठी वेंदा हुआ, मुजादा इलाज कंदा हुआ, चवंदा जीअं खपई तीअं चओ तीअं कर, भत महिरबानी करे खा। हुयो न अदा? कुर्ब हो, मोहब्बत ही, अखलाक हो। अफ़सोस नाहे जो तुंहिंजा 4 भाउर न खाइनि, राज ॿिया खाइनि, पाणे ॿिनि क़ौमुनि वारा तोट खाई वञनि, तुंहिंजो सॻो भाउ, तुंहिंजो चाचो मामो तोखां रुठो वेठो हुजे, या तुंहिंजी मानी तुंहिंजे लाइ हराम आहे। और मुंहिंजा भाउ, हक़ तुंहिंजे मथां ईअं आहे त अॻ में पंहिंजा अज़ीज़ खाराइजे, अज़ीज़ खाइनि था त राज बि खाराइजे, अज़ीज़ नथा खाइनि त भतु ई न कर, ज़रूरत ई कान्हे का। मोहम्मद करीम फरमाईंदो आहे जेको अज़ीज़नि खां कटींदो, मां उनखे जन्नत मां कटे छॾींदुसि। अल्लाह ताला शल असांखे ॻंढण जी तौफ़ीक़ अता फरमाए। चई बुहैरा चयो वरी हिकिड़ो ॿार रहायो अथव, मूंखे अफ़सोस रहंदो, भली न खाए पर अचे त सही। हाणे मानी बि नथी मिले, मजबूर थी पिया। चाचे खे चयो तूं वठी आ, असां सां कोन ईंदो। हज़रत नबी पाक अलैहिस्सलाम जो चाचो अबी तालिब रवानो थियो आहे। हबीबन करीमन खे चई छोड़ा हल, मानी नथी मिले।
मुझे महबूब पंहिंजे चाचे साईं जी ॻाल्हि रखी आ रवानो थियो आ जमल बुहैरा जी परे खां नज़र पई आ चमल चई केचा आयो काफ़िलो जंहिंजो साथ धणी सरवण वार वढे वागूं कया पवाहूं द पलाण हाणे जहिड़ो पुनल पाण तहिड़ी सिट्रा साथ जी हबीबन करीमन जो अॻिते वधी इस्तक़बाल कई मरहबा करे हबीब खे वॾी भलाई जाइ ते वेहारियईं ताम लॻी वियो माण्हू मानी खाइण शुरू थी विया हबीब पंहिंजे बेनियादीअ में वेठा आहिनि खाइनि कोन था छो त चई चुका हा त मां न खाईंदुसि हाणे बुहैरा गोॾा भञी हबीब जे आॾो वेठड़ो आहे हबीब करीम जो दीदार वेठो करे जंहिंमहिल सभु मानी खाई वांदा थी हथ धोइण निकिता त महिल बुहैरा आहिस्ते आहिस्ते हबीब खे चयो सोणा ॿ टे ॻाल्हियूं पुछंदोसां कसम थी लात जो कसम थी मनात जो कसम थी उज़्ज़ा जो कसम थी वुद्द जो ये केर हा बुत हा ये केर हा इन्हनि बुतनि जो कसम थी ॻाल्हि सची कजां ॿ टे सवाल ॿुधाइजां हबीब जी ज़ात जी उमिरि 10.5 साल बुहैरा खे था चवनि छा थो चवीं लात जो कसम मनात जो कसम उज़्ज़ा ऐं वुद्द जो कसम तोखे ख़बर न आहे त मां मुहम्मद त इन्हनि जी पाड़ पटण आयो आहियां इन्हनि जो बेड़ो बोइण आयो आहियां इन्हनि जो इस्तीसाल करण आयो आहियां इन्हनि खे लाह कढी तबाह करण आयो आहियां मूंखे इन्हनि जा कसम न ॾे ऐं कसम जी ज़रूरत ई कान्हे मां बिना कसम जे बि सच चवंदो आहियां पर भला जे पक करणी थी त मूंखे कसम मुंहिंजे रब्बुल आलमीन जो ॾे तोखे तसली थिए चईसीं माफ़ कजो मां तव्हांखे इन जे लाइ लात मनात जो कसम ॾिनो जो तव्हांजा माइट मानी खाईंदे खाईंदे थोरे घणे ते असां चवंदा क़ुर जो कसम आहे पुछई न पुछई क़ुर जो कसम आहे पुछई न पुछई अलाह जो कसम आहे अड़े तोखे कंहिं चयो त कसम घणनि माण्हुनि खे आदत थी वई आहे अलाह शलह गंदी आदत ज़ुबान मां कढे जाइज़ न आहे शरीयत में मनो आहे मजबूरी में को माण्हू कसम खणे कंहिंखे यकीन ॾियारण ख़ातिर त ॿी ॻाल्हि आहे न त इहा आदत न बनायो सरकार खे चई की भला हाणे भला तोखे अलाह जो कसम आहे ॻाल्हियूं ॿ टे ॿुधाए पाण में चओ चईसीं पहिरीं पहिरीं ॻाल्हि मां तव्हांजे अखियुनि मुबारकनि में ॾिसां थो त ईअं सुफ़ेद जाइ जेका आहे न सुफ़ेद उन सुफ़ेद जाइनि में हीअं लीका आहिनि ॻाढ़ा इहे सफ़र जे करे ओजागे जे करे गर्मीअ जे करे आहिनि या सदाई अखियूं अहिड़ियूं आहिनि हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो ऐ बुहैरा अल्लाह पाक मुंहिंजूं अखियूं ठाहियूं इहे अहिड़ियूं आहिनि साईं ॿियो सुवाल अवां जी निंड मुबारक कीअं आहे निंड जो कंदा हो उहा कीअं आहे सरकार फरमाइनि था तनाम ऐना या वला यनाम क़ल्बी मुंहिंजे अखियुनि खे त निंड हूंदी आहे पर मुंहिंजी दिलि जागंदी रहंदी आहे माण्हुनि जे लेखे सुतो पियो आहे पर मां मुहम्मद जागंदो आहियां टियों सुवाल तव्हांजे माइटनि खां कंदुसि चौथों वरी आख़िर में तव्हां खां कंदुसि टियों सुवाल कहिड़ो थो करे ओ कुरैशियो जियो हिन जो बाबो कहिड़ो आहे हिन जो हज़रत अली जो वाल साहब उथी बीठो चई मां बाबो आहियां छो त अरब में चाचो बि बाबो सॾाईंदो ऐं वरी कानून आहे त नंढड़ो यतीम ॿार जंहिंजे झोली में पलंदो आहे तंहिंखे बाबा बाबा चवंदो आहे हुनजो चयो त हिन जो बाबो केरु आहे अबू तालिब उथी बीठो चई मां हिन जो बाबो आहियां ओ मुंहिंजा दा बुहैरा राहिब थो चवे तूं त चवीं थो मां हिन जो बाबो आहियां पर तौरेत इंजील ज़बूर चवनि था त हे त यतीम हूंदो हिन जो बाबो ज़िंदह न हूंदो असांजो आसमानी किताब ॿुधाए थो त हिन जो बाबो हिन जे ॼमण खां अॻे ई गुज़ारे वियो हूंदो अम्मा जे पेट में हूंदो त बाबो गुज़ारे वियो हूंदो तूं कीअं थो चवीं त मां बाबो आहियां मुंहिंजा अदा अबी तालिब चवणु लॻो हाओ बाबा हिन जो बाबो अब्दुल्ला गुज़ारे वियो आहे मां हिन जो चाचो आहियां हिन खे पालियो हुउमि इन जे करे मां बाबो सॾायां थो जे हाओ इहा ॻाल्हि तुंहिंजी सची आहे चई भला ॾे ख़बर मानी खाराए असांजे ॿार ॾे सां वेठो थो कचहरी करी छो भला असां वॾनि सां ॻाल्हाए चयो तो तरसो तव्हांखे राज़ खोले थो ॿुधायां चई सोना आख़िरी सुवाल चौथो तोखां कयां थो कहिड़ो चई महिरबानी कर इजाज़त ॾे त चोलो तव्हांजो मथे खणा छा कयां चोलो मथे खणा कुझु पुठीअ में ॾिसणो आहे जंहिंमहिल चोले में हथु वधई त अरबन एतिराज़ कयो न चई बसि कयो 2 मिंटनि खां पोइ ख़बर पइजी वेंदी छा पियो ॾिसे महबूब खे ॼमंदे ॼमण सां दुनिया में जीअं आया हा ॿिन्ही कुल्हनि जे विच ते कबूतर जे आने वांगुरु गोश्त मथे उभरियल हो ऐं कुदरती कलम सां लिखियल हो मुहम्मदुर रसूलुल्लाह
छा हो मोहरे नबूअत हुई, छा हो नबूअत जी मोहर लॻल हुई, उहो अल्लाह जे कलम सां लिखियल हो मुहम्मद रसूलुल्लाह। हाणे उहा आख़िरी तस्दीक पियो करे, जमल मुजादा हुन चोलो हटाए हबीब जा पुठा मुबारक ॾिठा, मोहरे नबूअत जे मथां हुन जी नज़र पई आहे त मुंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे मोहरे नबूअत जे मथां चुम्मी ॾिनई। लाइट आहे पर तोखे होश ई कोन्हे। सलात बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा दोस्तो हबीब जे मोहरे नबूअ जे मथां चुम्मी ॾिनई, बोसो ॾिनई। उन खां पोइ चई हाणे ॻाल्हि ॿुधो, तव्हांजी दावत हिन जे करे, अव्हांजी ख़िदमत हिन जे करे, मतां चओ त ॿियो को मतिलब आहे न, अव्हांजी ख़िदमत अव्हांजी दावत हिन महबूब जे करे हुई त मुंहिंजो महबूब अव्हांजे सदके ईंदो, मुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा। ॿुधी छॾियो, हे अल्लाह जो आख़िरी नबी अथव, सचो नबी अथव, हिन ते नबूअत जो दर ख़तम बंदा, ॿियो नबी कोन ईंदो। हाणे मां सुञातो आहे पर मां हक़ ते आहियां, अॻिते वेंदो त यहूदी सुञाणंदा, यहूदी हासिद आहिनि, उहे हसद करे नुक़सान ॾियण जी कोशिश कंदा। मां सलाह थो ॾियांव त हितां वापसि वञो, मुस्तफ़ा खे मके वापसि मोकिले छॾियो। हबीब खे वापसि मोटाया, पाण मके रहिया, 40 साल गुज़री विया। घणा साल साईं? 10 साल ॿिया गुज़री विया। नबूअत जो ऐलान थियो मके में, 10 साल ॿिया गुज़रिया, 13 साल 3 साल अञा मथे 13 साल ॿिया गुज़रिया, माना 53 साल थिया। हाणे हबीब मको छॾे मदीने थो वञे। छा थो करे? चओ हिजरत। चओ छा थो करे? हिजरत थो करे। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात मदीने पहुचन था। मुंहिंजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदीने वारा दावत कनि था। अबू बकर खां सुवाल थियो आहे, हाणे मोटी अचां पंहिंजी जाइ ते। कहिड़ो सुवाल? त अॻ में चुप चाप में खणी हाओ कयई, खणी कलमो भरी छो? चवे थो जहान खे 40 साल पोइ ख़बर पई आहे, मूंखे अॻे ई ख़बर हुई जॾहिं मां 8 सालनि जो हुउसि। तोखे कीअं ख़बर पई? चए थो उन काफ़िले में जंहिंमें बोहिरा राहिब दावत कई हुई, मुंहिंजो हबीब 10.5 सालनि जो हो, मां वरी 8 सालनि जो बाबे सां गॾु मां बि काफ़िले में हुउसि। बोहिरा राहिब उन ॾींहुं ऐलान कयो हो, मां इंतज़ार में वेठो हुउसि त हबीब कॾहिं थो ऐलान करे त मुस्तफ़ा ते कलमो भरियां। अल्लाहु अकबर या रसूल हक़ चार यार। तंहिंजे करे तव्हांजो सुवाल जो जवाब मिली वियो त तव्हां चयो त छो भला बिना पुछा जल्दी खणी हाओ कई। जे तो इन जे करे जल्दी हाओ कयमि जो जग खे पोइ ख़बर पई, मूंखे अॻे इंतज़ार हुयो। उन काफ़िले में हबीब जी 10.5 साल उमिरि आहे, मुंहिंजी 8 साल उमिरि आहे। मां उन ॾींहुं साईंअ खे सुञाणे छॾियो हो, तंहिंजे करे मां इंतज़ार में हुउसि त हबीब रुगो ऐलान करे त हबीब जे क़दमनि में क़ुर्बान थिया। टाइम पूरो थी वियो आहिनि छा में? 2:30 नमाज़ पढ़ंदा आहियूं, जमायत कावड़ जी न पवे। चङो भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। हाणे सिद्दीक़ ईमान भला कीअं थो आणे? अञा सोणे ऐलान कोन कयो आहे, महबूब करीम जी ज़ात मके में आ, नबूअत जो ऐलान कोन्हे। अबू बकर वापारी आ, शाम मुल्क में पाण वापार ते वियो आ। महबूब पाक जी उमिरि 40 साल आ, अबू बकर जी उमिरि 37 साल आ। हसीन जमील जवान, हज़ारनि लखनि जो मालिक, उठनि जो काफ़िलो काए शाम पहुतो, राति जो सुतो पियो आ, बिस्तरे ते ख्वाब पियो लहे। आसमान तो सिज लही आयो, उन जे पुठियां चंड लही आयो, उन जे पुठियां तारा कतारूं करे लही अची अबू बकर जे झोली में किरिया। अजीब ख्वाब उथियो, अखियूं महटे वेही रहियो। हे ख्वाब कहिड़ो बणा? आसमान तो सिज चंड तारा लथा, झोली में आया। चई कंहिंखां पुछां, को आलिम हुजे पराओ मुल्क सुबुह जो पुछां की। चई हिते हिकिड़ो वॾो अलामो आहे, मौलाना साहब आहे, उन वटि वञ, ईसान जो आलिम। काहे वियो? उते जो वियो त वॾी दरबार लॻी पई आहे। मौलवी त कोन हो, को वॾो रईस हो। वञण खां पोइ ॾिस त सुभान अल्लाह, माण्हू वेठा आहिनि, ख़लीफ़ा वेठा आहिनि, ग़ुलाम वेठा आहिनि, पाण हिकिड़े वॾे बिस्तरे ते टेक करे वेठो आहे। अजनबी अबू बकर आयो, अचण सां चईं बाबा मुंहिंजो सुवालु आहे। त जीअं जो वेठो हो त टेक करे वेठो। हा बा कहिड़ो सुवालु आहे? चइसि हिकिड़ो ख्वाब लधो, तुम ताबीर ॿुधायो। हली हलिया ॿुधाए। पर फिक्र ई न पियो, ख़्याल ई न पियो करे। वॾो माण्हू हो न साईं, ऐं अजनबी माण्हू अण सुञातल। अबू बकर खे भर में विहारे टेक ॾे वेठो आहे। ॾे ख़बर कहिड़ो ख्वाब आहे?
कि तव्हांजे मुल्क में मां रात मुसाफ़िर थी रहियो आहियां, ख्वाब लदो तम सिज चंड तारा लही मुंहिंजे झोली में आया आहिनि। और मुंहिंजा अदा किताबनि में ईंदो आहे, सीरत जा किताब लिखनि था त अबू बकर जो ख्वाब ॿुधाइण, हुन जो टप ॾेई बिस्तरे तां लहण, अबू बकर खे पंहिंजे हथनि सां वठी करे बिस्तरे ते वेहारे अदब सां थो चवेसि माफ़ कजो। ताबीर पोइ थो ॿुधायां, ॿ टे सुवाल मूंखे ॿुधाए। ताबीर ॿुधायां थो पर ॿ टे सुवाल त ॿुधाए। माण्हू हैरान थी विया, तागारो त लिफ्ट ई कोन कराईंसि, हाणे त बिस्तरे ते थो विहारेसि, पर कुझु केरु कोन। हाणे ॻाल्हियूं वेठा ॿुधनि। हज़रत अबू बकर खां सवाल कई, तुंहिंजो नालो छा आहे? चए मुंहिंजो नालो आहे अब्दुल्लाह। पीउ जो नालो छा थी? चए अबू कुहाफ़ो उस्मान। चए कहिड़ो कहिड़े कबीले जो आहे? चए कुरैशी आहियां। कमु कहिड़ो कंदो आहे? चई वापारु कंदो आहियां। ॻोठ कहिड़ो थी? चई ॻोठ मुंहिंजो मको पाक आहे। चवे थो यार तोखे लख मुबारकूं हुजनि, इहो ख्वाब अल्लाह पाक जल जलालू अमन वालू तौरेत इंजील में अॻे ई लिखी छॾियो। चई छा थो चवे? मां वापारी माण्हू आयो आहियां, शाम में वापारु करणु, ख्वाब लधो अथमि, तौरेत इंजील में लिखियो पियो आहे। चए हा, क़ुरान में शायद ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में फरमायो आहे त मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। इन हबीब पाक जे ग़ुलामनि जो मिसाल ऐं बयान ऐं तफ़सील ऐं सिफ़त अल्लाह ताला तौरेत में बि लिखी छॾी आहे, त इंजील में बि लिखी छॾी आहे। ओ ईसाइन जो आलम थो चए अबू बकर मां तोखे कोन सुञातो, पर ख्वाब त मुंहिंजो अॻे ई पढ़ियलु ॿुधलु हो, पर उन सां ईअं बि लिखियलु हो त उन जो ख्वाब लहण वारे जो नालो अबू बकर हूंदो, पीउ जो नालो उस्मान अबू कुहाफ़ो हूंदो, ज़ात जो कुरैशी हूंदो, कारोबार वापार जो कंदड़ हूंदो, रहंदड़ मके जो हूंदो। ख्वाब इहो शाम में लहंदो त सिज चंड तारा झोली में लथा आहिनि। पर अबू बकर ॿुधी छॾिजां, इन जो ताबीर बि किताब में लिखियो पियो आहे, इंजील में तौरेत में लिखियो पियो आहे। ताबीर कहिड़ो आहे? जे ताबीर इहो आहे त उहो अबू बकर जेको ख्वाब लहण वारो आहे सो सभ खां अव्वल मुहम्मद जो ख़लीफ़ो थींदो, ऐं सभ खां अव्वल मुहम्मद करीम ते कलमो भरे ईमान आणण वारो उहो हूंदो। अदा सिद्दीक़ तोखे त मुबारक हुजई, हाणे ख्वाब मां मालूम थियो त जवानो अची वियो आहे। हा अची वियो थी? हा यार हाणे वापार परतो तव्हांखे उतां मोकिलाए उन आलम वटां ॿाहिरि आयो, मंडीअ में आयो, पिड़ीअ में आयो, जेके बि वापार जा सामान जा उठ भरे आयो हो, पंहिंजे मैनेजर खे चई त ॻाल्हि ॿुधी थी? चई कहिड़ी? चई जेतिरो बि माल किरोड़नि रुपयनि जो आहे सभु अलाह जे राह में ख़ैरात कर। अड़े साईं लख कमाईंदासीं? चए मां लख कमाए छॾियो, मूंखे किरोड़ मिली आहे, हाणे मां हलाए थो पुठियां अचिजां। पाण रवानो थी मदीने पाक खां सफ़र कंदो, शाम खां हलंदो मके पाक में आयो आहे। हबीब करीम जी ज़ात बाबरकात मके में मौजूद है। हबीबन जी ज़ात बाबरकात ऐलान 2-3 ॾींहं अॻु में करे चुका हा। अबू जहल मके जा ॿार वठी हबीब खे पत्थर बीठो हणाए। अबू बकर पुछा करे थो महबूब पाक काबतुल्लाह जे भित खे टेक ॾेयो बीठो आहे। मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जे ज़ात जे मथां पत्थरनि जा वस्कारा हण। सिद्दीक़ परे खां आयो आहे, हबीब खे अर्ज़ थो करे या रसूल